अस्सलाम वालेकुम। ही अवां नियाज़ हुसैन लुंड के ॾिसी रहिया आहियो। उस्ताद बुखार गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो इंतिहाई महिनती ऐं तमामु घणो सावक सरसब सिंध जे हवाले सां इन जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि कॉलेज जे अंदरि जेकी बि सावक आहे उनखे मेंटेन रखण में नियाज़ हुसैन लुंड जो हिकिड़ो तमामु वॾो अहम किरदारु आहे। गुज़िरियल 8-9 सालनि खां उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि जेका बि रौनक सावक जे हवाले सां गुल फुल जे हवाले सां आहे उन में नियाज़ हुसैन हमेशह हिकिड़ो कलीदी किरदारु अदा कयो आहे। सुबुह हुजे, मंझंदि हुजे, शाम हुजे या कंहिं वक़्तु बि अगरि खेसि का बि ज़िमेदारी जो बूटनि हणण जे हवाले सां, सफ़ाई जे हवाले सां, ग्रीनरी जे हवाले सां त इंतिहाई जान फ़िशानी सां ऐं इंतिहाई महिनत सां नियाज़ हुसैन लुंड असां वटि कमु कंदो आहे। पाण हिन वक़्तु जीअं त गर्मी जी मौसम आहे ऐं हिन टाइम ते निम जा वण जेके हणूं था उहे इन सबब जे करे हणूं था त छो त असांजो इलाइक़ो तमामु घणो गर्म आहे ऐं असांजे हिन इलाइक़े में उहे ई वण कारगर आहिनि जंहिंसां असांजी गर्मी जो पधु किरे ऐं असांजे इलाइक़नि में छांव थिए। त हमेशह दादू कॉलेज इहा ई कोशिशि कई आहे त पंहिंजे कॉलेज जे अंदरि निम जो वणु हणे, टाली जो वणु हणे या उहे वण हणे जंहिंसां असांखे छांव मिले, सावक वधे। त उन में निम जो वणु असां वटि तमामु घणो आहे, टाली जो वणु असां वटि तमामु घणो आहे, सुहांजणो असां आयो आहे उहो बि माशाल्लाह तयारु पियो थो थिए ऐं उन सां गॾु असां पिपर जा वण बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हया आहिनि जेके यकीनन इंशाअल्लाह असांखे